जयपुर में मलेरिया जे आलमी दिहाड़े जे सिलसिले में डिस्ट्रिक्ट मलेरिया कंट्रोल प्रोग्राम पारां डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर रहमतुल्लाह सोलंकी की अगवानी में मलेरिया ऑफिस का चांडिया मोड़ ताईं पैदल आगाही रैली कढी वई। मौके ते रैली में डॉक्टर अब्दुल अजीज़ भुट्टो, डॉक्टर मीर इकबाल हुसैन टालपुर समेत ॿियनि वरियंग में शिरकत कई। मौके ते डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर रहमतुल्लाह सोलंकी रैली खे खिताब कंदे चयो त मलेरिया जी बीमारी मादे मच्छर जे चक लॻण सां पैदा थींदी आहे, जंहिंखां बचण लाइ आवाम खे घुर्जे त पंहिंजे घरनि समेत घरनि जे ॿाहिरां बीठल गंदे पाणी खे जमा थियण न ॾियनि। खैपुर ज़िले में मलेरिया के बचाव लाइ ज़िले में मच्छर मार स्प्रे जो कम जारी है। मलेरिया के आलमी ॾींहुं मल्हाइण जो मक़सद अवाम के मलेरिया की बीमारी का बचाव लाइ आगाही फराहम करणु आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।